नाज़िर मीरो खान में समाजी तंज़ीम तरफ़ां अखियुनि जी मुफ़्त कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें 350 मरीज़नि जी मुफ़्त चकास करे खेनि लेंस ऐं दवाऊं ॾिनियूं वयूं। उन हवाले सां सुधा मुजाहिद सुमरो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, मीरो खान तालका अस्पताल में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MP नादर मक्सी पारा एक रोज़ा आई कैंप लगाई हुई है। उन सां ॻाल्हि ॿोल करे उनजो छा चवणु आहे। मीरो खान शहर में ये मुफ़्त अखियुनि जी कैंप लॻाई आहे, जिते मीरो खान जे अवाम खे हिते मुफ़्त लेंसिस विधा पिया आहिनि, ऑपरेशन कया पिया आहिनि ऐं उनजी नज़र जी चकास कई पई वञे। अखियुनि जे लाइ डॉक्टर घुराए विया आहिनि, जेके माहिर डॉक्टर लाहौर कराची खां वॾा डॉक्टर आया आहिनि ऐं माण्हुनि जूं सभई माण्हू पहुता हलिया आहिनि। तमामु असांजे इलाइक़े खे मीरो खान खे फ़ाइदो पहुतो आहे। शुक्रगुज़ार आहियूं ऐं ॾाढो कमु सुठो हली रहियो आहे ऐं ॾाढी महिनत करे रहिया आहियो तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं असांखे ख़बर पई त मीरो खान में कैंप लॻी आहे, हिकु ॾींहं जे लाइ मीर नादर साहब हिते हणाई आहे। सो अलहमदुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी आहे, परे जे वञण खां असांखे हिते वेझो आहे। इहा तव्हांजे शहर मीरो खान में लॻाई वई आहे। OPD जा चेक कया विया आहिनि, उहे तक़रीबन 350 खां मथे थी विया आहिनि ऐं 100 खां मथे असांजा ऑपरेशन जे लाइ पेशेंट कढिया विया आहिनि। इंशाल्लाह असां हीअ जेका सर्जरी कयूं था, इहा जीअं तव्हांखे ख़बर आहे त इहा ॿाहिरि प्राइवेट सेक्टर में गुरबत आहे, माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। 30 खां 40 हज़ार रुपए जी सर्जरी आहे जेका फ्री ऑफ कास्ट कई थी वञे। कैमरामैन माशूक दिनारी सां गॾु मुजाहिद सुमरो मेरा।